بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والحمد لله رب العالمين والصلاة والسلام على سيدنا محمد وآله الطيبين الطاهرين المعصومين. أما بعد. بسم الله الرحمن الرحيم. الله نور السماوات والأرض مثل نوره كمشكاة فيها مصباح المصباح في زجاجة. وقال الله سبحانه وتعالى في مقام الآخر: بسم الله الرحمن الرحيم. وعد الله الذين آمنوا منكم وعملوا الصالحات ليستخلفنهم في الأرض كما استخلف الذين من قبلهم. عزیزان محترم، معرفت امام زمانہ जे मौजू सां तव्हांजी ख़िदमत जे आॾो हाज़िर थिया आहियूं। क़ुरान करीम जी रोशनी में वजूद इमाम ज़माना ते कुझु गुफ़्तगू तव्हांजे आॾो पेश कयूं पिया। सूरत नूर में ॿिनि मक़ामनि ते ख़ुदावंद करीम हिकु पंहिंजे नूर जो ज़िक्र कंदे मिसाल ॾिनी अथई पंहिंजे नूर जी मिशकात सां, ऐं ॿियो ख़ुदावंद करीम वाइदो बयानु कयो आहे उन्हनि मोमिननि सां जिन ईमान आंदो ऐं नेक कम कया। वाइदो कहिड़ो आहे त ख़ुदावंद करीम उन्हनि खे ईअं ई ख़लीफ़ो बणाईंदो जीअं पहिरियां वारनि खे ख़लीफ़ो बणाईंदो। पहिरीं आयत में ॿ रिवायात मुफ़स्सिरा आहिनि जेके ॿिनि अहिड़नि रावियुनि खां मुहसिल आहिनि, मिलियल आहिनि, जेके शिया सुन्नी फ़िक़्ह में रिजाल में मोतबर आहिनि। यानी ॿिन्ही फ़रीक़ैन उन्हनि रावियुनि खे मोतबर मञियो आहे ऐं सहाबीए रसूल मञियो आहे। हिकु रावी आहे जनाब जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारी। जनाब जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारी नकुल करे थो, बल्कि इमाम अलैहिस्सलाम खां पुछे थो त चए थो त जॾहिं मां मस्जिद कूफा में दाख़िल थियुसि त मां अमीर अल मोमिनीन खे ॾिठो त अमीर अल मोमिनीन मुस्कुराए रहिया आहिनि ऐं आङुर सां कुझु लिखी रहिया आहिनि। मां अर्ज़ु कयो: बे अबी व अंत उम्मी या अमीर अल मोमिनीन मल्लज़ी यज़हकुक, त मुंहिंजा पीउ मां तव्हांजी ज़ात तां क़ुर्बान आहे अमीर अल मोमिनीन, तव्हांखे कहिड़ी शइ खिलाए रही आहे? अमीर अल मोमिनीन जन फरमायो: या जाबिरो अजिबतु लिमन क़रअ अल आया व लम यअरिफ मअरिफतहा हक़ मअरिफतहा। त ऐ जाबिर, मूंखे ताजुब आहे उन शख़्स ते जंहिं हिन आयत खे पढ़ियो ऐं उन जी कमा हक़ हू, यानी मारिफत अहिड़े तौरु अदा न हासिल कयईं उन जी जीअं उन जो हक़ आहे। त जाबिर बिन अब्दुल्लाह चवनि था उहा कहिड़ी आयत आहे या अमीर अल मोमिनीन? त अमीर अल मोमिनीन आयत जी तिलावत कई: अल्लाहु नूरु समावाति वल अर्दि मसलु नूरिही कमिशकातिन फीहा मिस्बाहुन अल मिस्बाहु फी ज़ुजाजा। ऐं जाबिर, हिन आयत में 12 अहिड़ा नुकात आहिनि जेके मोमिन जी दिलि खे मुनव्वर करे था छॾनि। पहिरियों नुक़्तो इहो आहे त अल्लाह पंहिंजे नूर सां शिबात ॾिनी आहे मिशकात खे। अल मिशकात हुआ मुहम्मदुन, मिशकात मां मुराद उहो नबी ऐं रसूल ख़ुदा मुहम्मद मुस्तफ़ा आहिनि। अल मिसबाहु अना अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब। अज़्ज़ुजाजतु अल हसन वल हुसैन कौकबुन दुर्रियुन अली इब्न अल हुसैन। यूक़दु मिन शजरतिन मुबारकतिन हुआ मुहम्मद बिन अली अल बाक़िर। अज़ीज़ान मोहतरम, चौथों नुक़्तो आहे ज़ैतूनतुन मजा मुराद जाफ़र सादिक इब्न मुहम्मद बाक़िर मुराद आहे। सतों नुक़्तो आहे ला शर्क़ियतिन, यानी इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम मुराद आहे। वला ग़रबियतिन, ऐं इन नुक़्ते मजा मुराद अली इब्न मूसा अर्रिज़ा मुराद आहे। यकाद ज़ैतुहा युज़ीउ, इन मजा मुराद इमाम मुहम्मद तक़ी
इब्न अली इब्न इमाम मोहम्मद तकी इब्न अली रिज़ा मुराद आहे वलम वलौ लम तमससहु नारुन इन ये नुक्ते मजा मुराद अली इब्न मोहम्मद नकी मुराद आहे नूर अला नूर मजा मुराद हसन इब्न अली आहे यहदिल्लाहु लिनूरिही मन यशा जे नुक्ते मजा यहदिल्लाहु लिनूरिही इन ये लिनूरिही वारे नुक्ते मजा मुराद इमाम मेहदी अलैहिस्सलातु वस्सलाम मुराद आहे जेको असांजे मुंहिंजी औलाद मझा आहे उहो ई क़ाइम आहे ऐं ख़ुदावंद करीम इन खे आख़िरी ज़माने में ज़ुहूर फरमाईंदो इन जो त अॻिते अमीर अल-मोमिनीन फरमाइनि था उन जी सिफ़ातूं आहिनि यमलउल अर्ज़ क़िस्तन व अदला कमा मुलिअत ज़ुल्म व जवरा इन मुतरादिफ़ हदीसूं जनाब अब्दुल्लाह इब्न अब्बास रसूल ख़ुदा खां बि रिवायत कनि था इन आयत जी तफ़सीर कंदे त इहा आयत इमाम मेहदी अलैहिस्सलातु वस्सलाम जे वजूद ते दलालत करे थी। ऐं नाज़रीन इंशाअल्लाह ऐं ॿी निशस्त में शामिल तव्हांजे ॾाढो ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।